अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त आऊं जो पंहिंजो यासीन ऐं तव्हां हिन वक़्तु असांजो यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ अपडेट। ऐं हिन वक़्तु असां सां मौजूदु आहे असांजो बहितरीनु यूट्यूबर जेको सोहेल पिरज़ादो जो ऑनर आहे। तो असां हुन खां हिन वक़्तु कुझु सुवाल जवाब कंदासीं यूट्यूब जे बारे में, त उहो कॾहिं आयो ऐं उहो स्टोरी जेके आहे उहो कीअं ठाहींदो आहे। सो अॼु जेके कुझु सुवाल आहिनि उहे असां सोहेल पिरज़ादो सां कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं असां सभ खां पहिरियां त तव्हां सां इहो सुवालु कंदासीं त तव्हां यूट्यूब जी फील्ड में कॾहिं आहियो? साईं मां यूट्यूब जी फील्ड में 2019 में एंट्री थी वियो। अच्छा, सभ खां पहिरियों मूंखे ख़बर न हूंदी त मोनेटाइज़ छा आहे या यूट्यूब छा आहे या पैसा मिलंदा आहिनि या न मिलंदा आहिनि, मां ईअं न आयो हुउसि। अच्छा, पोइ में त मां ठाहींदो हुउसि स्टेटस जंहिंमें मूंखे काफ़ी ॼाण हूंदी हुई, मां ठाहींदो हुयुसि, व्हाट्सअप ते रखंदो हुउसि। अच्छा, पोइ हुन सां गॾोगॾु मां यूट्यूब ते अपलोड कंदो हुउसि। अच्छा, पोइ हुन मां जेको आहे सो मुंहिंजो वॉचिंग टाइम सब्सक्राइबर अची विया, मां अप्लाई कयो हो त रीयूज़ कॉन्टेंट अची वियो। हुन बाद मां यूट्यूब ते सर्च कयो छा करणु घुरिजे, त पोइ मूंखे हुतां ख़बर पई त असुलु पंहिंजो वीडियो जेन्युइन हूंदो ओरिजिनल, त उन ते तव्हांजी मोनेटाइज़ेशन हाणे थींदी न त कोन थींदी। सो पोइ मां जेको आहे पंहिंजी महिनत कई, पंहिंजी कहाणी ठाही वग़ैरह की पोइ थी मुंहिंजा मूंखे साईं रस्तो न हुयो। पोइ मां जेको आहे कुझु अॻिते ॻोल्हे कुझु फेसबुक तां कुझु दोस्तनि जी ॿुधां पियो, उहे व्हाट्सअप ते अपलोड कंदो हुयुसि। त इहे जेके तव्हां स्टोरियूं यूट्यूब पंहिंजे चैनल ते ॿुधाईंदा आहियो इहे किथां कंदा आहियो? साईं मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त कुझु फेसबुक तां, कुझु वरी जेको आहे सो दोस्तनि जी ॿुधंदो आहियां। यूट्यूब ते बि काफ़ी दोस्त कमु कनि पिया। मूंखां अॻ में जेको सिंधी शोबीज़ हूंदो हुयो उहो बि ठाहींदो हुयो। सो हुन हवाले सां जेको आहे सो मां उतां ॾिसी करे ऐं मां ठाहियो। ऐं हिन वक़्तु तव्हां पंहिंजे यूट्यूब चैनल ते छा पिया अपलोड कयो? अॼुकल्ह रिकॉर्डिंग्स ड्रामा आहिनि, टेली फिल्म्स आहिनि, हुन सां गॾोगॾु मां वॉइस ओवर पिणु ॾींदो आहियां। अच्छा, तमामु बहितरीनु तव्हांजे यूट्यूब चैनल जो कमु हूंदो आहे। ऐं असां तव्हांजे यूट्यूब चैनल ते सिंधी फिल्मुनि जूं शूटिंग्स वग़ैरह ॾिसंदा आहियूं ऐं हिन खां अलावा स्टोरियूं वग़ैरह ऐं तमामु बहितरीनु तव्हांजे यूट्यूब चैनल ते कमु पियो हले। अच्छा, सोहेल पिरज़ादो साहिबु तव्हां हिन वक़्तु कहिड़ी जॻह ते मौजूदु आहियो? अदा हींअर असां ठरी मीरवाह ऐं हुन सां गॾोगॾु सिंधी टीवी जी टेली फिल्म जेका ईद उल फितर ते ईंदी ऐं नालो आहे गज गोड़, ऐं हुनजी तेज़ीअ सां रिकॉर्डिंग जारी आहे। जीअं त अंदरि शूट हले पई त तव्हां जीअं चओ था अचो त कुझु वीडियोस रिकॉर्ड कयूं जेको आहे सो यूट्यूब जे लाइ। सो हिन करे असां ॿाहिरि आयासीं ऐं तव्हांजे व्यूअरशिप खे जेको आहे सो ॾेखारण जे लाइ। सो वधीक जेको आहे सिंधी शोबीज़ अपडेट तव्हां ॾिसंदा रहो ऐं लाइक बि कंदा रहो ऐं सब्सक्राइब कंदा रहो। अच्छा सोहेल पिरज़ादो साहिबु, मां तव्हांखां पुछंदो हलां त हीअ जेका फिल्म ठही रही आहे हीअ त रमज़ान जी ईद उल फितर जी फिल्म ठही रही आहे, हिन फिल्म जो डायरेक्टर केरु आहे? हिन फिल्म डायरेक्टर मुमताज़ ख़ासि के लिए आहे, ज़फ़र कोकर आहे। अच्छा, हिन फिल्म में कहिड़ा कहिड़ा एक्टर्स कमु करे रहिया आहिनि, कुझु तव्हांखे मालूमात हूंदी? सतार लाड़ आहे ऐं हिन सां गॾोगॾु ज़फ़र कोकर आहे, मुमताज़ ख़ासि के लिए आहे, साईं निसार शाह आहे, अब्बास गुल उॾाणो आहे। तो दोस्तों मां तव्हांखे वरी ॿुधाईंदो हलां त हीअ जेका फिल्म आहे तमामु बहितरीनु फिल्म आहे, जंहिंमें सैयद निसार शाह कमु करे रहियो आहे ऐं मौजूदु सतार लाड़, अब्बास गुल उॾाणो ऐं हिन खां अलावा जेका ॿी फीमेल एक्टर आहे उहा राबिया राणी, शमा मंगी ऐं केटीअनि जा जेके सुठा बहितरीनु एक्टर आहिनि उहे हिन फिल्म में ईद उल फितर जी फिल्म में कमु करे रहिया आहिनि। तो वॾी महिरबानी सोहेल पिरज़ादो साहिब जी, जंहिं पंहिंजो क़ीमती टाइम कढी असांखे पंहिंजे दिलि जा कुझु राज़ ॿुधाया। वॾी महिरबानी सोहेल पिरज़ादो साहिबु। थैंक यू।